हैदराबाद में साइड थाने जी पुलिस मुबैना मुक़ाबले में कार फुर कंदड़ जवाबदार के ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करने की दावा कई है। पुलिस मूजिब गिरफ़्तार थियल जवाबदार के कब्ज़े में चोरी कयल कार पिण हथ कई वई है। उन हवाले से वधीक अपडेट करे रहियो आहे नथूराम। जी नथूराम, वधीक अपडेट कजो। अॼु बिल्कुलु हैदराबाद जे इलाइक़े गंजो टक्कर वटि साइड पुलिस जो कार चोरनि जे गिरोह सां मुबैना मुक़ाबिलो थियो आहे। पुलिस तर्जुमान पधराई कंदे ॼाणायो आहे त टंडो मोहम्मद ख़ान खां हैदराबाद ईंदड़ रोड ते चेकिंग दौरान हिकु शकी कार खे रोकण जो इशारो कयो त कल्टस कार में सवार माण्हुनि गिरफ़्तारी जे ख़ौफ़ खां पुलिस ते फायरिंग शुरू करे ॾिनी, जंहिं दौरान फायरिंग जी ॾे वठ में हिकु जवाबदार खे ज़ख़्मी हालत में हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त संदसि टे साथी कार छॾे फरार थी विया, जिन जी ॻोल्हा कई पई वञे। गिरफ़्तार जवाबदार जी सुञाणप हाजी गनी बिरोही तौरु थी, जंहिंखे इलाज लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस पारां गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां टंडो मोहम्मद ख़ान मां चोरी कयल सुज़ुकी कल्टस कार हथ करण जी दावा कई वई आहे, जॾहिं त गिरफ़्तार जवाबदार जो अॻूणो रिकॉर्ड चेक कयो पियो वञे। जी।